अज़ीज़ान गिरामी, हर ॻाल्हि में माण्हुनि जा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, शक ऐं शुबहा हूंदा आहिनि, पर हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें कंहिंखे शक ऐं शुबहो आहे ई कोन, उहा मौत जी। ॿी हर शइ में शक थी सघे थो, पर मौत अहिड़ी शइ आहे जंहिंमें को बि शक ऐं शुबहो आहे ई कोन। हर इंसान खे पक्का यकीन आहे त मूंखे मौत, एतिरी पक हुजण जे बावजूद भी अगर इंसान कंहिं शइ खे सफ़ा विसारे वेंदो आहे त उहो मौत। ॿी हर शइ माण्हू खे वक़्त ते यादि ईंदी आहे, पर पंहिंजे मौत खे विसारे जेको वेंदो आहे उहो इंसान इन मामले में तमामु गाफ़िल साबित थियो आहे। पंहिंजो मौत, दुनिया खां विछड़ण, दुनिया जे हिन सुखनि ऐं आरामनि खे छॾण, कुशादनि घरनि खे छॾे सोढ़ी सामी में सुम्हण, पंहिंजे बिरादर क़ौम ऐं कबीलनि खे, पंहिंजे अज़ीज़नि ऐं रफ़ीक़नि खे, पंहिंजे मिटनि ऐं माइटनि खे, राज ऐं वलर ऐं वग़ैरह खे छॾे तनहा सोढ़ी सामी जे अंदर वञण इंसान खां विसरी वञे थो। हथ सां पंहिंजे प्यारनि खे दफ़न करे मोटे थो, मिट्टी जा मण वराए मोटे थो, अञा मिट्टी में हथ छंडे नथो, पर पंहिंजो मौत विसरी थो वञे। आहे या ग़लति थो चवां? हज़रत फुदैल बिन अयाज़ अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। के माण्हू अर्ज़ कयोसि, साईं मूंखे का नसीहत कयो, को वाइज़ कयो, का तकरीर ॿुधायो। पाण फरमायो त पुट तुंहिंजो पीउ जहिड़ो आहे? चई नसीं पीउ मुंहिंजो गुज़ारे वियो आहे। पाण फरमायो त जेकॾहिं अबे जे मरण मंझां तो नसीहत न पिराई त मूं फुज़ैल जी तकरीर तोखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदी? फुज़ैल जी तकरीर तो ते कहिड़ो असर छॾींदी जे तो पंहिंजे अबे जे मरण मंझां इबरत न पिराई। कफ़ा बिल मौत वाइदा, मौत जहिड़ो ॿियो को वाइज़ आहे ई कोन। जफ़ाकशी सां पघर बदन मां हारे पंहिंजे रहण जे लाइ बंगलो ठहिरायई, पर ओचितो ॾाढी सरकार जो कासिद अचे पहुतो, गिचीअ मां वठी चई त निकिर बंगले मां ॿाहिरि। अरे यार, मूं त बंगलो अञा हाणे ठहिरायो आहे, मूं त अञा थकु न लाथो आहे, मूंखे कीअं था बंगले मां जुदा कयो? चवंदा हल बाबा, हाणे तुंहिंजे रहण जी दरकार नाहे, हाणे इन बंगले में रहण वेंदा, इन सोफा सेट ऐं पलंगनि ते सुम्हण ऐं वेहण वारा ॿिया अची वेंदा, हाणे तुंहिंजे बदन जा कपिड़ा बि तोखां फुरिजी वेंदा, इहे कपिड़ा बि कंहिं ॿिए जे बदन ते अची वेंदा। कब्र जी सोढ़ी कोठी आ, उहा सोढ़ी ऊंदा ही सामिया, जिते अबो तोसां गॾु न हले, जिते अम्मा जीजल तोसां गॾु न हले, जिते मिट माइट यार दोस्त तोसां गॾिजी न हलन, अकेले सिर तोखे उन सोढ़ी सामी में सुम्हणो आहे। भाई इहो वक़्तु बि ईंदो की न? असांजे मथां बि इहो वक़्तु अचणो आहे की न? चो सल्लल्लाहु अलैहि माल मुंहिंजो, ओ चवी पुट ऐं पोटा मॾियूं माल मुंहिंजो, सवारीअ कफन जे कुझु को न तुंहिंजो, कफन भी अलाए, कफन भी अलाए, ओ मिले या न मिलंदो, अख खोल भाऊ हिते को न रहंदो, ओ मिठो नालो रब जो, ओ वतु यार पढ़ंदो, अख खोल भाऊ हिते को न रहंदो। ओ सवे व्या सिकंदर
वरी को न मोटिया गुजरने जमाना है वरी को न मोटिया गुजरने जमाना आयो को न कोई ओ न को यार वरंदो अख खोल भाऊ हिते को न रहंदो चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या मन बदुनिया उश्तगल कद गर्रहू तूलुल अमल अल मौत याती बगततन वल कब्र संदूकुल अमल। हजरत मौला अली शेरे जली हैदर करार सैयदना अली बिन अबी तालिब असदुल्लाहिल गालिब नबी जो बिरादर हजरत हैदर करार तो फरमाए तयामन बदुनिया उश्तगल कद गर्रहू तोलिल अमल ओ दुनिया में मगरूर रहण वारा ओ डिग्यूं उम्मीदूं रखण वारा ओ पंहिंजे मौत के विसारे वहण वारा तोखे कल कोन पवंदी जो ओचितो मौत तो ते पहुंची वेंदो। अहिड़ी कब्र वारी कोठड़ी में दफन कयो वेंदे जिते अमलन खां सवा ॿियो कुझु कम न ईंदुई। अबा जे मरहूम जे लाइ तो महफ़िल जो सजाई आ साईं छा नालो रईस नज़र मोहम्मद मरहूम मगफूर रब उन जे क़ब्र ते लख रहमतूं वसाए। पंज जिरेब ज़मीन वारो बि हूंदो पंजनि अज़ीज़नि करीबन वारो बि हुयो पर अॼु वञी ॾिस त क़ब्र जी सोड़ी का सामी में अकेलो आ। जे वियो त मिल्कियत भी इते छॾई बच्चा भी इते छॾई भाउ बिरादर भी इते छॾई पर जे क़ब्र में वठी वियो त पंहिंजा अमल वठी वियो। मदीने वारे साईं फरमायो त दुनिया में इंसान जूं टे संगतूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी संगत हूंदी आहे माल ऐं मिल्कियत पैसो ऐं ॾोकड़ जायदाद ऐं ज़मीनूं ऐं प्रॉपर्टियूं पहिरीं मिल्कियत पहिरीं संगत दुनिया में इहा हूंदी आहे। ॿी संगत हूंदी आहे यार दोस्त मिट माइट अबो अदो अज़ीज़ करीब ॿी दुनिया में इहा इंसाननि जी संगत हूंदी आहे। ऐं टी संगत वरी अमलनि जी हूंदी आहे। मदीने वारे मीर फरमायो मौत अची वियो त पहिरीं संगत हिते टुटी। हाउ जे मौत आयो न जनाज़ो खटोले ते पियो आहे पर इन मिल्कियत खां इहो ला दावा थी ज़मीन ते दावा टुटी बंगुलनि जी जायुनि जो जेका दावा रखियूं वेठो हुयो सां इते ई टुटी साह निकिरण सां पहिरीं संगत टुटी। ऐं ॿी संगत वरी एतिरी वफ़ादारी कंदा जो कुल्हे कांदी थी क़ब्र ताईं अचे छॾींदा। एतरी वफादारी कंदा क़ब्र ताईं छॾे अंदर मण मिट्टीअ में पूरे इहा ॿी संगत हिते बि टुटी। बाक़ी रही संगत अमलन वारी जे चङा अमल कयई जे नेकी जा अमल कयई त इन जी क़ब्र जन्नत जो बागीचो बणिजी वेंदी पर जे बुरा अमल कयई बेहयायुनि वारा अमल कयई त इन जी क़ब्र जहन्नम जो खड्डो बणाई वेंदी। मुझे आका फरमायो मदीने वारे साईं फरमायो अल कब्र रोदतुम मिन रियादिल जन्नति वल कब्र हुफरतुम मिन हुफरिन नीरान। हिकड़नि माण्हुनि जी क़ब्र जन्नत जे बागीचन मंझां हिकिड़ो बागीचो बणाई वेंदी आहे त ॿियनि माण्हुनि जी क़ब्र जहन्नम जे खॾनि मंझां हिकिड़ी खॾ बणाई वेंदी आहे। रब शला सां सभिनी जे क़ब्र खे जन्नत जो बागीचो बनाए चो सल्लल्लाहु अलैहि या वदा ओ प्यारा भा केॾी महिल त वञी क़ब्रिस्तान खे ॾिसी आ मण मिट्टीअ जे हेठां
अमीर सुता पिया आहिनि, वक़्त जा हाकिम मिट्टीअ में सुता पिया आहिनि। पीर विया, मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्ग विया, हाकिम विया, वकील विया, वज़ीर विया, अमीर विया, नवाब विया। उहे अदाइने कब्रुनि खे ॾिसी इबरत पिराए त सुभाणे असांखे बि इन कब्र जो महिमान थियणो आहे। हज़रत सैयदना उस्मान गनी जॾहिं कंहिं कब्रिस्तान खां लंघंदा हुआ त एतिरो रोअंदा हुआ जो साईं जी सुहारी मुबारक लुड़कनि में आली थी वेंदी हुई। माण्हू पुछंदासीं एतिरो छो था रो? फरमाईंदा हुआ कब्र दुनिया जे मंज़िलुनि जी आख़िरी मंज़िल आहे, आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल आहे। जंहिंजी कब्र में छोटकारो थी वियो सो उन जे लाइ अॻिते बि भलाई थी वई। जो इते न छुटी सघो उन जे लाइ अॻिते जी बि उमेद नाहे। मुंहिंजा दोस्तो त रब्बे ज़ुल जलाल रब शला असां सभिनी खे उन आख़िरत वारी शिद्दत ऐं सख़्ती खां बचाए। अम्मा उम्मुल मोमिनीन सैयदा आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त मदीने वारा साईं मूं कॾहिं बि अहिड़ो ॾींहुं महबूब जो न ॾिठो, मूं अहिड़ी राति महबूब जी न ॾिठी, मगर हर ॾींहं में हर रात में दुआ घुरंदा हा, पंहिंजे उम्मत खे दुआ सेखारींदा हा त या अल्लाह मूंखे कब्र जे अज़ाबनि खां बचाए जा। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मदीने वारे मीर पंहिंजी उम्मत खे या दुआ सेखारी त मुंहिंजा उम्मतियो पंहिंजे रब खां इहा दुआ घुरो त शल आख़िरत मोचारी थिए। दुनिया जो त हर कंहिंखे फिक्र आहे, दुनिया जे लाइ हर कंहिंखे ॻणती आहे, पर कॾहिं ॻणती रखी त आख़िरत जी ॻणती बि रख, फिक्र आख़िरत जो बि रख। ओदा दुनिया में त ॾुख सुख वारो वक़्तु गुज़री वेंदो, छो त दुनिया वारी ज़िंदगी फ़ानी ज़िंदगी आहे। कंहिंजी 60 साल, कंहिंजी 70 साल, कंहिंजी 30 साल, कंहिंजी 50 साल, पर ज़िंदगी ईअं थी गुज़रे जीअं ख़्वाब ॾिठोसीं। अब हो कि न? रमज़ान पे ॿुधोसीं, रमज़ान ईंदो ईंदो आयो वरी गुज़री बि वियो, ख़बर पई त कीअं रमज़ान गुज़री वियो। वो मुजादा ये सारी जिंदगी इंसान जी एक ख्वाब वांगुर गुजरी रही है। ओ पिनी प्यारा कुछ सोच कर, ओ दुनिया में मगरूर रहन वारा, ओ पंजे रब के विसारण वारा, ओ मस्जिद के विसारण वारा, ओ अल्लाह जे घर का गाफिल गुजारण वारा, या दुनिया कम नहीं दई, पैसों कम नहीं दई, बैंक बैलेंस कम नहीं दई, बंगलाई मारियों कम नहीं दई, खीर पुट कम नहीं दई, भाव बिरादर कम नहीं दई, जे कम ही दई तो मदीने वारे मीर जे दर जी गुलामी कमी दई।